अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन से गॾु आहियां इमरान अली गोपांग। ख़बर शामिल कयूं था कोडिजी का ज़ोएब अली गोपांग की रिपोर्ट मुताबिक़ कोडिजी कोट बंगलो शहर जा यूटिलिटी स्टोर कोडिजी जी आवाम जे लाइ बेफ़ाइदो बणियल। यूटिलिटी स्टोर तां खंड अटो गुम, ग़रीबनि लाइ आयल गेह खंड ग़रीबनि खे ॾियण बजाए यूटिलिटी स्टोर वारा मुबैना दुकानदारनि खे विकिरो करे ॾेई रहिया आहिनि। शहरियुनि जो चवणु आहे त जॾहिं बि खंड ऐं गेह वठणु वञूं था त यूटिलिटी इंचार्ज चवनि था त उहो सामान मौजूदु न आहे, बाक़ी ॿियूं महांगियूं शयूं मौजूदु आहिनि। यूटिलिटी स्टोर वारा सामान दुकानदारनि खां कमीशन वठी ॾियनि था ऐं असां ग़रीबनि मिसकीननि खे नथो ॾिनो वञे। असां ग़रीब काॾे वञूं? शहरी वफ़ाक़ी हुकूमत यूटिलिटी कॉर्पोरेशन जे आला अमलदारनि खां मुतालबो कयो त रमज़ान जे आमद शुरू थियण वारी आहे। कोट बंगलो शहर जी यूटिलिटी स्टोर जे इंचार्जनि खे स्टोर जो सामान दुकानदारनि खे ॾियण खां रोकियो वञे। सामान कोट बंगलो शहर जे मिसकिन ग़रीब आम माण्हू खे ॾियण जो पाबंद बणायो वञे। शहरी वकास अहमद ऐं ॿियनि जो मुतालबो ॿी सूरत में एहतिजाजी मुज़ाहिरनि जो दाइरो वधायो वेंदो।